सिंध जेका है छा जवान तो सिंध सूफियन जी धरती है। सिंध सूफियन जी धरती है, शाह जी धरती है, सचल जी धरती है, इनायत जी धरती है। यो असा के हर कोई सबक दे दो तो सिंध सूफियन जी धरती है। पर उन्हनि सूफियन असा के जेका है केड़ो सबक दिनो हिन शइ जो जिक्र जेका है असा के तमाम घट मिले दो। लतीफ साईं छा तो चवे शकाफत जे बारे में एकता ॿधी जेका है इनमें वॾी ताकत है, ॿधी में वॾी ताकत है। लतीफ साईं पखियुनि जो मिसाल दे दो, चवे तो वगर कयो वतन फिर न छिनन पाण में पसो पखीड़न माण्हुआ मेच गणो। वरी कुर्ब ॾिसो कुंजन जो कयो वलर वतन देश तोड़े परदेस में चोला करे हलन। एक बे के सहारो ॾेई पंहिंजो फर्ज अदा कन पो भले ही रंज रन तब पिरत न छिनन पाण में। लतीफ साईं के शकावत दो ॿधी जेका उन में ताकत है। जेस ताईं असां जी मुट्ठी बंद है तेस ताईं असीं मजबूत आहियूं। तो सिंध में छा पियो थिए शहर चओ तो जोए सरे पई सिंध निकिरी आ, सरे पई सिंध निकिरी आ, अथई सौगंध निकिरी आ, पुकारे पेड़ पियो तो के अदाज पंथ निकिरी आ। रुगो सिर जी सदा कोने टेण संत निकिरी आ, विचोलो थर उतर काचो पिरी हर हंत निकिरी आ। सरे पई सिंध निकिरी आ, सरे पई सिंध निकिरी आ। जेका है उछा तो करे उथारे दो माण्हुनि खे, चवे तो सुजाग थियो तो माण्हू सब न सोना पखी सब न हंस के माण्हू मंझ अचे बूभार जी। सब माण्हू सोना ना आहिनि, सब माण्हू जेका तव्हां खे गॾु कोन वेहारंदा। लेकिन असां सिंधी क़ौम अहिड़ी आहियूं, महिमान नवाज़ माण्हू आहियूं। असां हमेशा जेका अमन